नाज़रीन असां हींअर सॻियूं शहर जे सियाल स्टाफ वटि बीठा आहियूं जिते मंगणे जा बिरादरी जा माण्हू ऐं शागिर्द जिबरी तौरु खंबे गुम कयल सजाद मंगणे जो जे बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी सियाल स्टाफ वटि बीठा आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। मां इम्तियाज़ अली मंगणे जो शागिर्द सजाद मंगणे जो भाउ आहियां। शागिर्द सजाद मंगणे जो 26 अगस्त 2021 ते सिंध पुलिस जी भर्तीअ लाइ रिटन टेस्ट ॾियणु वियो हो, जंहिंखे रियासत जे इदारनि खंबे गुम कयो आहे। सजाद खे अॼु 3 महीना 15 ॾींहं थी चुका आहिनि, पर अञा ताईं हुनजो को बि ॾस पतो न आहे। असां मुसलसल सरापा एहतजाज आहियूं। हींअर ताईं न ई कंहिं इदारे नोटिस वरितो आहे, न ई कंहिं इदारे असां सां राब्तो कयो आहे। असां चवणु चाहियूं था सजाद मंगणे जो को ॾोह आहे त उनखे कोर्ट में ज़ाहिर कयो, असांखे केस विढ़ण जो हक़ु ॾियो। अगरि जे हुनजो को ॾोह न आहे त उनखे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे, असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। मां मारिया बतुल मंगणे जी मुंहिंजे भाउ सजाद मंगणे जो मुंहिंजो भाउ आहे। उनजो को ॾोह आहे त अदालत में पेश कयो हुजे, जंहिंखे अॼु 3 महीना 15 ॾींहं थी चुका आहिनि। उनखे गुम कयो वियो आहे। मुंहिंजी अम्मी सफ़ा बेहोश आहे। उनजो को ॾोह आहे त आज़ादु कयोसि, मुंहिंजे भाउ सजाद खे आज़ादु कयो। शागिर्द आहे जेको सिंध पुलिस सखर टेस्ट लाइ वियल हो, उतां रियासती इदारनि टेस्ट मां खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंखे 3 महीना 15 ॾींहं थी चुका आहिनि। अगरि सजाद मंगणे जो को ॾोह आहे त हुनखे कोर्ट जे ज़रिए के कानून जे ज़रिए ज़ाहिर कयो वञे, त जीअं मालिकनि खे ख़बर पए, असांखे ख़बर पए, ऐं उनखां पोइ असां केस विढ़ण जो हक़ु लड़ूं। अगरि जे न त ज़ाहिर न कयो त असांजो हीअ एहतजाज दाइरो वधाए वेंदो। को बि को ॾोह आहे, का चार्जशीट आहे त हुनखे आज़ादु कयो वञे, कानून में अदालतुनि में पेश कयो वञे त उन मालिक खे ख़बर पवे त सजाद मंगणे जो हिन अदालत में मुदाख़लत कई आहे त उनखे आज़ादु कयो वञे। सजाद मंगणे जो के अॼु 3 महीना 15 ॾींहं थी चुका आहिनि। उन वारसनि जो हाल तबियत ख़राबु रही आहे, अॼु ॾींहं ताईं उन अमल सफ़ा थियण लॻी पई आहे, उनखे आज़ादु कयो वञे। जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त जिबरी तौरु खंबे गुम कयल सजाद मंगणे खे जल्द अज जल्द बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मज़हर अली मंगणे जो मंज़र आम न्यूज़ सॻियूं।